नाज़रीन, महरापुर में सकाफ़ती ईद के मौके ते सिंध फ़िक्रियाती फोरम पारां इल्म पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठ सकाफ़ती प्रोग्राम कोठायो वियो। उन हवाले से रिपोर्ट कयो आहे आकाश कुमार। 5 डिसंबर सकाफ़ती दिहाड़े की मुनासिबत से महरापुर में सिंध फ़िक्रियाती फोरम पारा सिंधी इलेक्ट्रॉनिक और प्रिंट मीडिया के नारे इल्म पिरायो सिंध सवारियो के सिरे हेठ सकाफ़ती प्रोग्राम रचायो वियो, जैमें सिंध के नामवर स्कॉलर अदीबन शायरन सहाफ़िन और शहरन वडे तादाद में शिरकत कई। सकाफ़ती प्रोग्राम जो मेहमान खास नामवर दानिश्वर और लेखक जामी चांडियो हो। प्रोग्राम जो आगाज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई की शायरी से कयो वियो, जै बाद मेहमान के सिंधी अजरक पहिराया विया। उन मौके ते सिंध के मशहूर लेखक जामी चांडे, डॉक्टर इल्ताफ हुसैन जोखियो, सिंध फ़िक्रियाती फोरम के सरवण जावेद नागराज, तालीम माहिर फयाज हुसैन नूनारी और बेन आवाज़ टीवी न्यूज़ से विचारींदे चयो त असल वॾी ॻाल्हि आहे त हिन क़िस्म जा जेके मेल थियनि था बामक़सद, उहे माण्हुनि जे सुजागी जा हिकिड़ा ज़रिया बि आहिनि ऐं समाज जे बुनियादी सवालनि ते हिकिड़ो मुकालमो पैदा करण जा फोरम बि आहिनि। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त हिते असां अॼु ॻाल्हि कई बार बार त सकाफ़त जे असां रुॻो उन्हनि पासनि खे बहितर सम्झूं था ऐं उन्हनि पासनि जा पासबान आहियूं ऐं उन्हनि खे वधाइणु चाहियूं था जेके रोशन ख़्याल आहिनि, जेके आवाम दोस्त आहिनि, इंसान दोस्त आहिनि। ऐं मजमूई तौर ते जेको वरी आवाज़ टीवी तालीम ऐं संवारियो ऐं वधायो सिंध संवारियो जो नारे हेठि जेको हिनखे माना ॾिनी आहे हिन ॾींहं खे, इहा तमामु ख़ुशाइंद ॻाल्हि आहे। आवाज़ टीवी वारनि जो जेको स्लोगन आहे त इल्म पिरायो सिंध संवारियो, तो यकीनन उन हवाले से ही जो पंहिंजो सिंध फ़िक्रियाती फोरम वारनि जो प्रोग्राम ॾिठो आहे सकाफ़ती ॾियारनि जे हवाले सां, त हुननि हिकिड़ो सुठो लेक्चर रखियो हिकिड़े मौज़ूअ जे हवाले सां जेको असांजे समाज जो हिकिड़ो ॾाढो अहम मसइलो आहे। छो त आम तौर ते हिननि ॾियारनि में घणे क़दुर ते नाच डांस ऐं अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम ई थींदा आहिनि, पर हिननि नज़रियाती तौर ते हिकिड़ो सुठो हिकिड़ो मुफ़क़िर माण्हू घुराए ऐं उहो लेक्चर ॾिनो। इहा निहायत हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे नौजवाननि जी, ऐं नौजवान असांजा आईंदे जो जे त दोस्तों अॼु असां वटि महरापुर में भी सिंध फ़िक्रियाती फोरम पारां हिते सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो, सकाफ़ती प्रोग्राम रखियो वियो इन सिलसिले में ऐं पूरी सिंध में जीअं त हींअर प्रोग्राम हलनि पिया इन सिलसिले में ऐं उन में मुख़्तलिफ़ जेके असांजा रंग आहिनि, असांजा सकाफ़ती रंग आहिनि, सकाफ़ती ड्रेसूं, टेबलोज़ वग़ैरह, उहे सभई कुझु इन प्रोग्राम में थी गुज़रिया ऐं तमामु साफ़िन अदीबन दानिश्वरनि ॿाहिरनि सभिनी दोस्तनि शिरकत कई। उन्हनि जी तमामु महिरबानी। हर क़ौम जी सुञाणप जेका आहे उहा उन्हनि जी जेका आहे उहा सकाफ़त आहे। सिंध फ़िक्रियाती फोरम जे तरफ़ां जो कोई प्रोग्राम मल्हायो वियो अॼु, हुन में तमामु ख़ुशी थी अची करे त हिकु नए रंग ऐं ढंग सां ही प्रोग्राम पेश कयो वियो। जेको आवाज़ टेलीविज़न वारनि इल्म पिरायो सिंध संवारे जे सर हेठि ये जो सिलसिलो है वो ॾाढो खूबसूरत है ऐं उन खां पोइ जेको सकाफ़ती प्रोग्राम है उन में हिते अची करे असांखे ॾाढी तमामु घणी ख़ुशी थी। जेकॾहिं असां ईअं कयो पंहिंजे देश सां, पंहिंजे रिवायतुनि सां, पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे माण्हुनि सां मुहबत कई, पंहिंजे धरती सां इश्क कयो, पंहिंजे धरती सां प्यार कयो, त मां सम्झां थो इहो ई असांजो ऐं असांजे ईंदड़ नस्लनि जी बका ऐं मुस्तक़बिल आहे। हिननि वधीक चयो त दुनिया में उहे क़ौमूं तरक़ीअ जूं मंज़िलूं माणींदियूं आहिनि जेके इल्म में पाण भरो हूंदियूं आहिनि। तरक़ीअ जे लाइ लाज़मी आहे त असां वधि खां वधि पंहिंजी औलाद खे तालीम ॾियारियूं ऐं तालीम वसीले असां सिंध धरतीअ जी सूंह ऐं खुशहालीअ में वाध करे सघूं। प्रोग्राम दौरान मुख़्तलिफ़ शोबनि में बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़नि खे मञता एवार्ड ॾिना विया, जंहिं बाद क़ौमी गीतनि ते सिंधी रस्क पिणु कयो वियो। सकाफ़ती टेबलो पेश करे सिंधी शादीअ जी रस्मुनि खे पिणु उजागर कयो वियो। प्रोग्राम जे आख़िर में महफ़िल मौसूक़ीअ में मशहूर सिंधी फनकार खान साहब उस्ताद मोहम्मद इस्माइल मगणार ऐं बरकत समो क़ौमी ऐं आरफाना कलाम चई महफ़िल में वेठलनि के झुमाए छॾियो। कैमरामैन साबिर अली सां गॾु आकाश कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, महरापुर।